नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त को बि कुझु नथो बिगाड़े सघे। पुलिस असांजी सरपरस्त आहे। गोलियूं ऐं राकेट रांचर समेत समूरो सामान भी फराहम कंदी है। बदनाम धाड़ेल जी वीडियो वायरल थी वई है। सामान यार मांखे ॾेइयो जी जी ऑफिसरनि जी बदनामी कंदा आहिनि जी असांजा प्यारा आहिनि वधि में वधि। हाणे जंहिं वक़्त में चऊं हर सामान असांखे ॾेई वेंदा। इहो भला केनो अथव? कुर्बान खखराणी जी गढ़ी जाती न जो आहे। हाणे जी हेॾे असांजा अचणु वञणु हो न। जी खखराणी साहिब जी महिरबानी आहे। इन सां तव्हांजी केतिरी दोस्ती आहे? असां हाणे हेॾे यारनि जे तरफ़ां असां सां ॿाहिरि थी वई आहे। असांखे ईंदो आणींदो ईंदो होॾे जी हे हो हे तव्हां पुलिस सां झोलो कंदा आहियो, 5 तरार हणंदा आहियो, इहो सामान केरु वठी ईंदव? इम्तियाज़ खोसो इहो वधि में वधि आइना के दोस्त आहे। गुजर साहिब जी त असां ते महिरबानी आहे। हिन वक़्तु बि वेठा आहियूं छा चौंक जी पाड़ में। भला रोड ते जो वेंदा आहियो त भला उते माना तव्हांजी हिमत मदद कंदो आहे? हा ॾसींदो आहे, हर शइ ॾसींदो आहे। चवंदो आहे तव्हां हिन भरॾां फिरिया अचो, मां हेॾे गाॾी बीठी आहे, को मसइलो ई न आहे। अलाह ख़ैरु कंदो। तव्हां सां मां राब्ते में आहियां। माना तव्हांखां हिसो वठंदो आहे हर शइ। गुजर साहिब त असां हर वक़्तु जिते चऊं था असां गुजर असांखे एॾे मथे ॾेखारींदो आहे, हो इलाजु कराईंदो आहे। ईअं न त बाबा हाणे छिकवा कयूं पिया यारनि जी, ईअं त हेॾे होॾे वञी। हाणे माण्हू आहे प्यारो असांजो। जी जी हा भाइना के दोस्त आहे हर शइ। हिन जी क़ीमत छा आहे? हिन जी 45 खां वठी 35, 40, 50। माना तव्हां को पैसा न वरिता त ईअं दोस्ती में ॾेई? न न हे गिफ्ट ॾेई वियो आहे असांखे। दोस्त जी असांखे थोरो आहे एहसान आहे। हे सामान जेके आहिनि गोलियूं ॾिसी सघो था तव्हां। हे छा आहे त हिन में 75 गोली आहे हिन में। थियो पिया हिन वक़्तु तूं गड़ी में वेठो आहे? हा हे चौंक जी पाड़ में वेठा आहियूं। छा बंदि आहे हे आम्हूं साम्हूं ॾिसो था कामूं आहिनि। ॾिसो तव्हां पाण। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।